ॿुधायां थो गिरफ़्तारी थियनि हज़ारे माण्हू अव्हांखे अन्न पाणी हराम हुअणु खपे। माण्हू थोरो क़तल थी वञे पाण खां हेॾा निहारियूं, अख़बार गोरी बंदि करे छॾियूं पाण खां हेॾा निहारियूं, जंग अख़बार बंदि करे छॾियूं वज़ीर उन ज़माने जा हेॾा बि निहारियो, न त इहो तव्हां ॾिठो अख़बारूं कब्ज़े में करे विया दहशतगर्द। हिकिड़े हंधि तव्हीं ज़ुल्म करणु ॾींदो, ॿिए हंधि ज़ुल्म हलंदो। तंहिं करे सियासी क़ैदी आज़ादु करियो। धाड़ा धाड़ा केरु थो हणे? असीं धाड़नि खे सुञाणूं कोन था। हे था धाड़ा हणनि, बिल्कुलु ई धाड़ा हणनि था। ही वॾेरा ॿिया साज़िश करे सिंध खे चोगट घेरे विहांदो आहे दहशतगर्द। हे पुलिस वारा बि छा आहिनि, दहशतगर्द खे हिकिड़ो ॾींहुं सही माना में पादर लॻनि, सही माना में सुठा फुस्ता फुलेरी खाने जो एस एच ओ तंहिंजे हवाले दहशतगर्द खे करियो कि ॿिए ॾींहुं हुन चूं कई त आऊं जेका मुंहिंजी सलाह ॾिस। हिकिड़े ॾींहुं दहशतगर्द खे पखे में विझी पुलिस वारो टंगे ऐं जेके सोटा रोज़ था पंहिंजा माण्हू खाइनि उहे 2 सोटा, हिन वॾे वारो दहशतगर्द आहे न। हिकिड़े ॾींहुं जी मार झले वियो, परवाह सां सियासत आहे। हिकिड़ी पुलिस जी मार झले बस असां सियासत आहे। इनको बिछड़ीगिरी करो, बदमाशी करो, साजिश करो, पहलवान पियो हीअं पिया अचनि, पिदा हिजड़ा हिजड़ा छटांग छटांग अहिड़ा हीअं करो। सयां बने कोतवाल डर का है मथियां वञे पासे पुलिस में फर्स्ट रिपोर्ट दाख़िल कान थिए झलिजनि हिकिड़ो ॾींहुं कोन राति जो अचनि सुबुह वञनि था। हेठि पुट पहलवान थिया रुस्तम ऐं ज़माने जा बाराड़ी में चोबरा ख़बर पवे ॻाल्हायो शहर में मुड़से मुक़ाबिलो साम्हूं ॿुधियो किलाशनी को त माईअ खे ॾिसे बाबा हिते इलाही छोकिरियूं विछुनि किलाशनी को हलाइण अचे उनखे ॾियो 500 माण्हू तयारु ॿुधो कीअं ठीकु करे हेठि किलाशनी अमी भरिया जाता पड़ो अमा जातो वारो टी थियो टू माण्हू जा मरी हिते पुट पहलवान जा फर्ज़ करा थिया। पाण अमन चाहियूं था, अमन सभिनी लाइ। ॿोली का शइ न आहे, सिंधी ॻाल्हायो, उर्दू ॻाल्हायो, पंजाबी ॻाल्हायो, पछतो ॻाल्हायो, सभु असांजी ॿोली, सभु ॿोलियूं पंहिंजियूं आहिनि। पंजाबी पंहिंजा भाउर आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ पंहिंजा भाउर आहिनि, पाण सभिनी जा दोस्त आहियूं, साथी आहियूं, पंहिंजो उन्हनि सां हज़ार रिश्ता आहिनि। इकबाल की सरजमीन, बुले शाह की सरजमीन, सुल्तान बाहू, शाह हुसैन, ख्वाजा फरीद, ये कंहिंजा आहिनि, ये सभु पंहिंजा शाइर आहिनि। रहमान बाबा, खुशहाल खान खटक, मुला फाज़िल, ये सभु ज़मीनूं सभु पंहिंजा आहिनि, सभु अज़ीज़ आहिनि, सभु रिश्तेदार आहिनि। हाड़ेल सिंधी हुजे न खपे, दहशतगर्द सिंधी हुजे न खपे, उर्दू वारो हुजे न खपे, पंजाबी न खपे, दहशतगर्दी न मंज़ूर। ऐं हिन मुल्क में जमहूरियत खपे। असीं जमहूरियत लाइ विढ़िया आहियूं, असीं विढ़िया आहियूं। 10 साल असां जेल काटियो आहे, हे जेके वेठा आहिनि कुर्सियुनि ते हिननि जेल कोन काटिया आहिनि। असां क़ीमतूं ॾिनियूं आहिनि, असांजूं नियाणियूं जेल में वेयूं आहिनि। असां ज़िंदगी जा बहितरीन साल जमहूरियत लाइ विढ़िया आहियूं। हे चोर ॿार वेठा हुआ, हे ठग हुआ, हे बिश्नी वारा ॿार वेठा हुआ, असीं विढ़ियासीं, असीं मैदान में हुआसीं। असां लाइ घणा आहिनि जेके मैदान में जंग कयो आहे। असांखे ख़बर आहे त जमहूरियत जी कहिड़ी ज़रूरत आहे। तंहिं करे जमहूरियत खपे। ही कराचीअ में जेका तिगड़मबाज़ी थिए पई, जेका इस्लामाबाद में तिगड़मबाज़ी थिए पई, इहा बंदि थियणु खपे। तिगड़मबाज़ी बंदि कयो, 420 बंदि कयो, फ्रॉड बंदि कयो, दहशतगर्दी बंदि कयो। अचो त अमन जो झंडो बुलंद करियूं। आज़ादी, इंसानी हक़नि, जमहूरियत, इज़त नफ़्स, इज़त वक़ार, तंहिंजे वास्ते हिकिड़ो बहितर मुल्क, हिकिड़ो बहितर पाकिस्तान, हिकिड़ो बहितर मुआश माण्हुनि लाइ पंहिंजो पाण में मैदान में निकिरूं। हीउ वक़्तु अमन जो आहे, क़ुर्बानीअ जो आहे। छा तव्हां इन सभिनी ॻाल्हियुनि लाइ क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियो? वरी चओ आऊं कोन थो ॿुधां, अभी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियो? अमी जेलनि खां ॾिजंदो, अमी फटकनि खां ॾिजो था, अमी सीआईए जे गैर कानूनी सीआईए सेंटर गैर कानूनी अदा आहिनि। को कानून, को आइन इजाज़त थो ॾे त कंहिं माण्हू खे को माण्हू जमा करे। पुलिस खे को अख़्तियार न आहे, कंहिंखे जमा थियण जो अख़्तियार न आहे। कंहिं माण्हू खे कैद करे जमा ठहण जुर्म आहे 323। ॿुधी छॾियो, आइन मुताबिक़, कानून मुताबिक़ पुलिस गिरफ़्तार थियल माण्हू खे जमात न थियणी सघे। ॻाल्हि सम्झो, इंसानी हक़ आहिनि, कानूनी इंसानी हक़ आहिनि। उन्हनि जे ख़ातिर तव्हां क़ुर्बानियूं ॾियण, सख़्तियूं सहण, जेल काटण, सीआईए सेंटर में अज़ाब बर्दाश्त करण तयारु आहियो? तयारु आहियो? तयारु आहियो? फतेह बाक़ी आहे।